इते अवांखे अहम ख़बर ॾियूं। सिंध में पाणी की खोट 50% ताईं पहुची वई आहे। पाणी की खोट बाबति इरसाद जवाज़ ॼाणायो आहे त डेम ख़ाली थी चुका आहिनि। जाम खान शोरो जो इहो चवणु आहे जेकॾहिं पाणी की खोट आहे त सभई सूबा बराबरी की बुनियाद ते खोट शेयर कनि। आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर जो इहो चवणु आहे। उमेद आहे त 12 मई खां पोइ पाणी गुडू ताईं पहुचणु शुरू थी वेंदो। जाम खान शोरो आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे इहो चयो आहे थल ऐं जलालपुर केनाल ठाहिण जी का बि गुंजाइश नाहे। मुल्क में पानी की खोट आहे, केनाल ठाहिण बंदि कया वञनि। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। सिंध में पानी की खोट 50% ताईं पहुची वई आहे। पानी की खोट बाबति इरसाद जवाज़ ॼाणायो आहे त डेम ख़ाली थी चुका आहिनि। आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर जो चवणु आहे जेकॾहिं पाणी की खोट आहे त सभई सूबा बराबरी की बुनियाद ते खोट शेयर कनि। उमेद आहे त 12 मई खां पोइ पाणी गुडू ताईं पहुचणु शुरू थी वेंदो। जाम खान शोरो आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त थल ऐं जलालपुर केनाल ठाहिण जी का बि गुंजाइश नाहे। मुल्क में पाणी की खोट आहे, केनाल ठाहिण बंदि कया वञनि। सिंध में पानी की खोट 50% ताईं पहुची वई। पानी की खोट बाबति इरसाद जवाज़ ॼाणायो आहे त डेम ख़ाली थी चुका आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में आवाज़ जे रिपोर्टर नसीर चन्ना खां। नसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? सिंध में पानी की खोट 50% ताईं पहुची वई आहे। जी बिल्कुल, सूबाई वज़ीर आबपाशी जाम खान शोरो आवाज़ न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि कई आहे। संदसि चवणु आहे त अप्रैल में सिंध के 42% पानी की खोट ॾिनी वई हुई। मई जे 5 ॾींहनि में पानी की खोट 50% ताईं पहुची वई आहे। पानी की खोट बाबति आस्था जवाब ॾियणो आहे त डेम ख़ाली थी चुका आहिनि। जेकॾहिं पानी की खोट आहे त सभई सूबा बराबरी जे बुनियाद ते खोट शेयर कनि। जाम खान शोरो जो चवणु त पीअण जो पाणी कोटी बिराज तां खयो वेंदो आहे। उते हींअर पानी की पोज़ीशन 5000 क्यूसिक आहे जेको पीअण लाइ नाकाफ़ी आहे। असां अरसाद ज़ोर ॾिनो आहे त घटि में घटि एतिरो पाणी बेराजनि ते मौजूदु हुजे जो असां पीअण जो पाणी फ़राहम करे सघूं। हुन जो त उमेद आहे त 12 खां पोइ गुडूअ ते पाणी अचणु शुरू थी वेंदो। 20 ताईं सूरत हाल जेका आहे उहा बहितर थी वेंदी। पाणी चोरी बाबति संदसि चवणु हो त मुंड में ज़रूरु पाणी चोरी थिए थो, जंहिं ते एक्शन बि थियनि था। पाणी की खोट असां वटि जेका डिटरमेंट थींदी आहे उहा हर 10 ॾींहं जे हिसाब सां थींदी आहे। 10 ॾींहं पूरा थींदा त पोइ उनजा अंग हथ जेके आहिनि उहो साम्हूं ईंदा। ऐं सिंध जो इहो मुतालबो आहे त खोट खे बराबरी जे बुनियाद ते शेयर कयो वञे। जेकॾहिं वाधू पाणी आहे त उनजो बि कार्ड प्रोविजन ॾिनल आहे, उन ते अमल करायो वञे। संदसि चवणु हो त मुशरफ जे दौर में 3 टियर फार्मूलो आहे हो, उनखे सिंध एक्सेप्ट नथी करे। उहो गैर क़ानूनी आहे। कार्ड ते अमल करे सूबनि खे हिकु जेतिरी खोट जेका आहे उहा ॾिनी वञे। जाम खान शोरो चयो त थर केनाल ऐं जलालपुर केनाल ठहिण जी का बि गुंजाइश नाहे। मुल्क में पाणी की खोट आहे। इन्हनि केनालनि जो ठहिण बंदि कयो वञे। पीपी पूरी सिंध। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी नसीर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।